अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है नवाजा ठीक आयो चाक चंगा भला। दोस्तों वेलकम करियां तो अवां खे पंहिंजे यूट्यूब चैनल में। दोस्तों असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त अवां ताईं ख़ूबसूरत ॻाल्हियूं पहुचायूं, अवां ताईं उहे ॻाल्हियूं पहुचायूं जेके अवां खे फ़ाइदो ॾियनि। दोस्तों अॼु असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाए रहिया आहियूं उहो टॉपिक आहे त जेकॾहिं तव्हीं चाहियो था त मुआशिरो तव्हांजी इज़त करे, जेकॾहिं तव्हीं चाहियो था त हिन समाज में तव्हांजी इज़त थिए, हर माण्हू तव्हांखे इज़त ॾिए, तव्हांखे मान ॾिए, त तव्हांखे छा करणु खपे। दोस्तों अॼु असां इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल जी स्टूडियो खे सब्सक्राइब करे वठो, गॾोगॾु घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो ताकी अचण वारियूं हर वीडियो अवां ताईं बआसानी पहुची सघनि। दोस्तों हर इंसान जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उन जी इज़त, उन जो मान सभ खां मथां हुजे। मां सम्झां थो त हिन दुनिया में, हिन समाज में अहिड़ो को बि माण्हू न आहे जंहिं को सोचींदो हुजे त उन जी इज़त न थिए। हर माण्हू इज़त जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे, हर माण्हू मान जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे, हर माण्हू इहो ई चाहींदो आहे त हिन समाज जा माण्हू, हिन दुनिया जा माण्हू मूंसां खिली करे ॻाल्हाइनि। दोस्तों अॼु असां इन टॉपिक जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त तव्हांखे छा करणु खपे, तव्हांजी इज़त में कीअं इज़ाफ़ो थी सघे थो, माण्हू तव्हां सां कीअं प्यारु कनि था, माण्हू तव्हांखे कीअं प्यारु ॾींदा ऐं हिन मुआशिरे में अव्हांजी इज़त में कीअं इज़ाफ़ो थींदो। दोस्तों जेकॾहिं तव्हीं चाहियो था त माण्हू तव्हांजी इज़त कनि त 5 ॻाल्हियूं मां अव्हांखे ॿुधाईंदुसि, उन खे पंहिंजे पाण सां जोड़े रखो। जेकॾहिं उहे 5 ॻाल्हियूं अव्हां पंहिंजे पाण सां जोड़े रखंदव, उन्हनि 5 ॻाल्हियुनि ते जेकॾहिं अव्हीं अमल कंदव त दुनिया, समाज, आसपास जा माण्हू, ओड़ो पाड़ो, घर जा माण्हू अव्हां सां प्यारु कंदा, अव्हांखे इज़त ॾींदा। दोस्तों सभ खां पहिरियां जेका ॻाल्हि आहे उहा आहे त ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिं ते तनक़ीद न कयो। तनक़ीद मां मुराद त कॾहिं बि कंहिंखे इहो न चओ त यार हे ईअं न ईअं थिए हा। मतिलबु को इंसान, को माण्हू को कमु करे रहियो आहे त अव्हां उन ते तनक़ीद करे चवंदा हो यार हे ईअं न थिए हा, हे हिन तरीक़े सां थिए हा, हे त तो ग़लति करे छॾियो आहे, यार तोखे इहा शइ त करणु ई कोन थी अचे, बाबा तूं इहो सबक़ु कंहिंखां सिखियो आहे, इहा त ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी तव्हां तनक़ीदूं कंदा रहंदव, तव्हां तनक़ीद कंदव त तव्हांजी को बि इज़त कोन कंदो। जंहिं ते तनक़ीद करे रहिया आहियो उहो बि तव्हांजे मथां गुस्सो ई रहंदो ऐं चवंदो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। त सभ खां पहिरियां इहा ई ॻाल्हि त तनक़ीद करणु छॾे ॾियो। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका आहे, ऐं ॿी ॻाल्हि यकीनन अव्हांखे बि सम्झ अची वेंदी, त रोअणु छॾे ॾियो। रोअण मां मुराद इहो न आहे त तव्हांखे को ॾुखु पहुचंदो आहे, को दर्द पहुचंदो आहे त तव्हांजे अखियुनि मां नीर अची वेंदा आहिनि। रोअण जो मतिलबु इहो आहे, जेको मां चई रहियो आहियां, त रोअणु छॾे ॾियो, पिटणु छॾे ॾियो। हाय घोड़ा मूंसां हीअ थी वियो, हाय घोड़ा मां जंहिं ऑफिस में कमु कंदो हुयुसि, एॾी महिनत कंदो हुयुसि, उनजो मूंखे सिलो ई कोन मिलंदो हुयो। वेही दोस्तनि सां वेही गिलाऊं करणु, वेही दोस्तनि सां वेही यार अबो अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ई कोन था ॿुधनि, अबो अम्मा मूंखे का शइ ई कोन था ॾियनि, भाइर मूंसां ईअं था कनि, भेनरूं मूंसां ईअं थियूं कनि। कॾहिं कचहरी में वेही दोस्तनि सां तव्हां ईअं कंदा हूंदव त रोअणु, इहो पिटको करणु छॾे ॾियो। रोअणु छॾे ॾींदव, इज़त में इज़ाफ़ो थी वेंदो। अच्छा, मज़ेदार ॻाल्हि हिते तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त 80% माण्हुनि खे को बि फ़र्क़ु नथो पवे तव्हांजे रोअण सां। बल्कि जॾहिं तव्हां कचहरी में वेही करे, माण्हुनि जे हुजूम में वेही करे पिटींदा हो, रोईंदा हो, मूंसां हाय घोड़ा हे थी वियो, हे थी वियो, उहे पर पुठ तव्हांजे मथां खिलंदा हूंदा, पर पुठ तव्हांजे मथां ॻाल्हियूं कंदा हूंदा, यार कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, पंहिंजे वालिदैन खे बदनाम थो करे, यार कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जंहिं ऑफिस में कि जंहिं दफ़्तर में कमु करे थो, जिन माण्हुनि सां उथे वेहे थो, उन्हनि जूं गिलाऊं करे थो, पिटको लॻो पियो अथसि, रोए पियो थो, त तव्हां रोइणु छॾे ॾियो। अच्छा, टीं जेका ॻाल्हि आहे उहा आहे शिकायत करणु छॾे ॾियो। तव्हां अमूमन ॾिठो हूंदो पंहिंजे आस पास ओड़े पाड़े में शिकायतूं कंदा रहंदा आहियूं, यार फ़लाणे मां त अज़ाब में अची विया आहियूं, यार फ़लाणो कंहिं कम जो ई कोन्हे, यार हू को कम ई कोन थो करे। ऑफिस में वेठा हूंदा आहियूं त सर खे ॿुधायूं, सर मां सॼो ॾींहुं कमु कंदो आहियां, पर साइड वारो जेको भाऊ आहे मोबाइल ते लॻो पियो हूंदो आहे,
को कम ई न कंदो। स्कूल में जेकॾहिं हूंदा आहियूं टीचर खे जाके शिकायत कंदा आहियूं, मां सभु कमु करे छॾिया आहिनि, होमवर्क बि करे आयो आहियां, पर फ़लाणो स्टूडेंट त कंहिं कम जो ई न आहे, को कम ई कोन थो करे। अहिड़े क़िस्म जूं जेके शिकायतूं आहिनि उहे करणु छॾे ॾियो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां शिकायतूं छॾे ॾींदव त यकीन मानियो तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थी वेंदो। तव्हांखे छा थो लॻे, तव्हां शिकायत करे ईंदा आहियो त जेको शिकायत ॿुधण वारो आहे या जंहिंजी शिकायत करे आया आहियो उहो ख़ुशि थींदो हूंदो? न बाबा, बिल्कुलु बि न। जंहिंसां तव्हां शिकायत करे आया आहियो न उहो बि चवंदो यार कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, उन सां गॾु वेठो आहे, उन सां गॾु खाए पीए थो, उनजी शिकायत करे थो त मूंखे छॾींदो हूंदो। मतिलबु इहो आहे त शिकायत करणु छॾे ॾियो। अच्छा, चौथे नंबर ते जेका ॻाल्हि अचे थी उहा अचे थी कंपेयर करणु छॾे ॾियो। पंहिंजे पाण खे ॿिए सां कंपेयर करणु छॾे ॾियो। हुन वटि एॾी वॾी गाॾी आहे, मूं वटि कोन्हे। हुन वटि एॾो वॾो बंगलो आहे, मूं वटि कोन्हे। हुन जे पीउ हुनखे फ़िलहाल यूनिवर्सिटी में छॾियो, मूंखे त हिते छॾे ॾिनई। अहिड़े क़िस्म जूं जेके बि कंपेरिज़न आहिनि, पंहिंजे पाण खे ॿिए सां कंपेयर करणु छॾे ॾिनो। यादि रखो त हर कंहिंजो पंहिंजो नसीबु आहे, हर को पंहिंजे घरां खाए थो, हर कंहिंजो पंहिंजो रस्तो आहे। इहो यादि रखो त अल्लाह पाक हमेशह जंहिंजो जेको नसीबु हूंदो आहे उनखे उहो ॾींदो आहे। तव्हांजे नसीब जी शइ कंहिं ॿिए जे वात में न वेंदी। सवाल ई पैदा न आहे त तव्हांजे नसीब जी शइ को ॿियो खाई छॾे, कॾहिं बि न। त इन लाइ कंपेरिज़न, पंहिंजे पाण खे ॿिए सां कंपेयर करणु छॾे ॾियो। कंपेयर करणु छॾे ॾियो त ॾिसो तव्हांजी ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत थी वेंदी। तव्हां कंपेयर कंदा आहियो न त माण्हुनि खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त फ़िलहाल माण्हू त एॾो किरियल आहे, एॾो किरियल आहे, एॾी किरियल सोच अथसि यार। ॿिए जूं शयूं ॾिसी करे, ॿिए जा महल ॾिसी करे पंहिंजे घर जी झोपड़ी खे साड़ियूं वेठो आहे। इहे बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इहे मुआशिरे में तव्हांजी इज़त घटि कंदियूं आहिनि, वधाईंदियूं न आहिनि। यादि रखो, न वधाईंदियूं, कॾहिं बि न वधाईंदियूं। अच्छा, 5वीं ॻाल्हि ऐं आख़िरी ॻाल्हि जेका आहे कॉम्प्लीमेंट। कॉम्प्लीमेंट ॾियणु छॾे ॾियो। जेकॾहिं तव्हांखे को कॉम्प्लीमेंट ॾियणो आहे त उनखे पॉज़िटिव वे में ॾियो, नेगेटिव वे में कॉम्प्लीमेंट छॾे ॾियो। यार तोखे त कमु ई कोन थो अचे। तो जेको घर जेकॾहिं माण्हू वेठो आहे, भेण जेकॾहिं का ॿोड़ चाढ़े थी, भाॼी चाढ़े थी, न अधी अॼु सुठो न पचायो आहे, अॼु ॿोड़ में मज़ो न आहे। जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदा आहियो न, कंहिं होटल ते वञो था, उहा बि साॻी हरकत थी वेंदी आहे। कंहिं मैकेनिकल खे को कमु कंदे ॾिसो था, न यार हिन खे मोबिल आयल हे पाइणु खपे आहे, हे त न, हे त कंहिं कम जो ई कोन्हे। अहिड़ी क़िस्म जा जेके बि कॉम्प्लीमेंट कंदा आहियो तव्हां नेगेटिव में, उहे न कंदा कयो। तव्हां पॉज़िटिव में कंदा कयो। जेकॾहिं तव्हांखे घर में मानी मने थी, वाह वाह ज़बरदस्त, सुठी हुई, तमामु भली। कंहिं माण्हू वटि वञो था, कंहिंजे घर वञो था, कंहिंजो आदर भाव थिए थो, को तव्हांखे इनवाइट करे थो, यार ॾाढी भली मानी खाराई, यार ॾाढो सुठो माण्हू आहे, यार ॾाढो भलो माण्हू आहे। यादि रखो त माण्हू हमेशह पॉज़िटिव ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, पॉज़िटिव ख़्याल ॿुधण जा आदी हूंदा आहिनि। यादि रखो त इज़त जेकॾहिं ॾींदव त इज़त वठंदव। ख़ैर, उमेदु आहे त अॼोकी वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तो, असांजी कोशिशि हमेशह ईअं ई रहंदी तव्हां ताईं ख़ूबसूरत ॻाल्हियूं पुॼायूं। जेकॾहिं अव्हांखे का पॉइंट वणी हुजे त असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हां का ॿी शइ ॼाणणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था, तव्हांजे ज़हन में को सुवालु आहे, कुझु ॼाणणु चाहियो था, त असांखे कमेंट्स बॉक्स में ॿुधाए सघो था। असां कोशिशि कंदासीं त उन जो जवाबु अव्हांखे ज़रूरु ॾियूं। तेसि ताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। इंशाअल्लाह वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह निगहबान।